भगत न था पढ़ी सकूं डेली हिकड़ो मूल मंत्र जो पाठ ते दिल सां कयूं। चलो पंज पाण जो नेम दसा कंदा आहियूं पर एकड़ी फॉर्मेलिटी पूरी कंदा आहियूं। करणो आ की भी करे करणो आ ई न चवणो आ कि करणो आ जे नथा करे सगो न हिकड़ो जपजी साहिब जो नेम करो पर दिल सां करो मन जी बिरती जोड़े करे कयो पर असी न कंदासीं छो त असांजे मन खे नचण कुदण वणे थो परमात्मा जी भक्ति कोन थी वणे। गुरु पातशाह एडो फरमान कयन सिमरो सिमर सिमर सुख पावो कल कलेस नन माही मिटावो। गुरु अर्जन देव पातशाह जी बाणी श्री सुखमनी साहिब से पढ़ी दसो अमृत जी वर्खा थे थी उनमें प्यारी साध संगत जी अमृत जी वर्खा बाहर बारिश थी याद असी जनाऊं बारिश थी मथा पानी अचे तो श्री सुखमनी साहिब में अमृत जी वर्खा थी वो जल असां ने मथो इंदो आ पर असां वठणी नथा चाहूं। गुरु अर्जन देव पातशाह दसो केतरी शहादत देई विया कंहिंजे करे असां माण्हुनि जे करे उन्हनि खे ख़बर न हुई अॼु जे दौर में असां कीअं थी वेंदासीं जानी जान हुया उन्हनि संगत के पाण को भी वधिक दर्जो दिनो पर संगत उन्हनि के दर्जो ॾेवण विसारे छॾियो आहे। गुरु जो दर्जो ॾेवण असां विसारे छॾियो आहे। देखा देखी में मथो त टेकंदा आहियूं पर ई न सोचदा आहियूं जंहिंजे मथो मथो था टेकूं इहो हर जहान जो मालिक आहे। इते सिर्फ गुरु ग्रंथ साहिब महाराज विराजमान न आहिनि प्यारी साध संगत जी इते मुंहिंजा यारा ई गुरु विराजमान आहिनि। गुरु नानक देव पातशाह जो यारा ही जोता इते विराजमान अस जिनाओ कीर्तन की स्टार्ट किया संगत भी नए आई कथा की स्टार्ट किया संगत भी नए आई संगत का अग असां जो पंहिंजो गुरु वेठो आन किते गुरु खे भी बुधायूं पर असी न कंदासीं छो त असां मरूं था असां के माण्हू बुधन असां के माण्हू बुधन और असां जी वाहवाही थे। अज इंसान पंहिंजी वाहवाही में ॾाढो पंहिंजो ध्यान ले दो कि मां कुछ करा और मुंहिंजी वाह थे त माण्हू जे साम्हूं वारो त भई ॾाढो भलो माण्हू ॾाढी सेवा पियो करे। ॾिसो सेवा अगर करणी आहे न सेवा उन्हीं जी धन आहे जेको ॿुधाए न जेको ज़ाहिर न करे। गुरु नानक देव पातशाह कदे जाहिर कयो छा कि उन्हनि केतिरनि जगहनि ते वञनि करे माण्हुनि खे तारियो कोटे राकश खे तारियो मुंहिंजे बाबे पर जतायो त नान। ॾिसो ननकाणा साहिब पाण दर्शन करण वेंदा आहियूं ननकाणा साहिब को सच्चो सौदो केतिरो परे आहे करतारपुर साहिब केतिरो परे आहे गुरुद्वारा रोड़ी साहिब एॾे मुंहिंजो बाबू पैदल वियो छाजे करे सिर्फ माण्हुनि खे तारण जे लाइ और नाम जपण लाइ। हाणे गुरु नानक देव पातशाह जा जन्म जा ॾियारा हली रहिया आहिनि ऐं हाणे कुझु सुभाणे छठी जो ॾींहुं हूंदो अॼु किते सुभाणे असां वटि सुभाणे आहे जन्म जो गुरुपुरब असां जिनाऊं जिते ननकाणा साहिब में हुजे न उहो ॿिए काथे बि न थींदो छो तो उते ॾिसो भले कोरोना हुजे भले कुछ भी हुजे न सिंधी संगत मुंहिंजी जाम आई त इहा कंहिंजी बख़्शिश आहे गुरु नानक जी बख़्शिश आहे। कोई ॿुधण आयो कोई घुमण आयो त सफल तो उन्हीं जो न जेको ॿुधण आयो त असांखे बि घर को ईअं चई करे अचूं था गुरुद्वारे वञूं था पर गुरुद्वारे अची करे घर में ई मन अटकियो पियो आहे वञी करे सुम्हूं लेट थी रही आहे काफ़ी। गुरु नानक देव पातशाह जो एतिरो थधो स्वभाव असां पाण धारे ही नथा सघूं। असांखे थोड़ो तो कोई कुछ चए असां मथां चढ़ी वेंदासीं भाई तुझी हिम्मत कीअं थी तूं मां सां पियो ॻाल्हाए। गुरु नानक देव पातशाह हिकिड़े ॻोठ विया भाई मर्दाना उन्हनि सां गॾु हूंदो हुयो कोई हूंदो आहे न कोई प्यारो मित्र गुरु नानक देव पातशाह जा प्यारा मित्र हुया भाई मर्दाना त भाई मर्दाना थोड़ा मस्ताना टाइप भी हुया उन्हनि खे घड़ी घड़ी भुख लगदी हुई घड़ी घड़ी प्यास लगदी हुई तो वे गुरु नानक पातशाह खे चवंदा हुया बाबा किथे निकता आयो न पानी आ न छाए असी प्यासा आयूं तव्हां खे तो कोई फर्क ही कोन तो पए पर असां खे भुख लगे थी। भाई बाला जो भी शांत स्वभाव हुंदो हुयो पर भाई मर्दाना के भुख लगदी हुई
ॾिसो भाई मर्दाना उन्हनि सां गॾु हुया बि इन करे जीअं इतिहास ठही सघे। न त गुरु नानक देव पातशाह पाण त पवन खे पंहिंजो खाधो कयो, हवा खे। असीं करे था सघूं, असांखे झटि त कुझु न मिले, बुख कुटंदाऊं वेही करे। तो गुरु नानक देव पातशाह हिकिड़े ॾींहुं हिकिड़े ॻोठ विया, भाई बाला और भाई मर्दाना जी गॾु हुया। भाई मर्दाना जी चवण लगा, पातशाह इन ॻोठ में पुॼी विया आहियूं, हाणे बुख भी ॾाढी लॻी आहे, कंहिं प्यारे जो दर खड़काए करे लंगर वठूं, हाणे बर्दाश्त नथी थिए। गुरु नानक देव पातशाह चयो, भाई सही है, लंगर क्यों था हिते। तो गुरु नानक देव पातशाह उते काफ़ी दरवाजा खड़काया, पर कंहिं भी न खोलियो। कोई हूंदो आहे न जेको चवंदो आहे, भाई अलाए कहिड़ो फ़क़ीर आहे, अलाए भी केड़ो फकीर आ, न खोलंदासीं दर। उन्हीं ॻोठ में कंहिं भी दर न खोलियो गुरु नानक पातशाह लाइ। जपो सतनाम सारे जपो जी सतनाम। तो गुरु नानक देव पातशाह उते उन्हीं ॻोठ वारनि खे आशीर्वाद ॾेई आया कि जुड़े रहो। ॾिसो थोड़ो ध्यान ॾियो, जे गुरु नानक देव पातशाह जी इज्जत न कई, जे उन्हनि खे लंगर भी न खारायो, गुरु नानक देव पातशाह उन्हनि खे चयो जुड़े रहो, इते ही वसंदा रहो। बे शहर वया, भाई मर्दाना जी चवण लगा, पातशाह इते भी कोशिश करे ॾिसो, मर्दाना करे वठ। भाई मर्दाना जी हिकड़े जो दर खड़कायो, सॼे ॻोठ वारा जमा थी विया और मुंहिंजे बाबे जी एॾी आओ भगत कयूं, लंगर प्रसाद जे सुठे तरीके से वरतायूं, जी अंत जो टाइम गुरु नानक देव पातशाह जे वञण जो टाइम आयो ना, तो गुरु नानक देव पातशाह उन्हनि खे चयो बिछड़ जाओ। हाणे जिते इज्जत थी उन्हनि खे चयूं बिछड़ जाओ, और जिते इज्जत न थी उन्हनि खे चयूं जुड़े रहो। गुरु नानक देव पातशाह चयो कोई तो वजह हूंदी। भाई मर्दाना ॾाढो हैरान पियो थिए, हे पातशाह छा करे छॾियो, जिते इज्जत न मिली हुननि खे आशीर्वाद ॾिनो जुड़े रहो, और जिते इज्जत मिली हुननि खे चयूं बिछड़ जाओ, विछड़ी वञो। तो भाई कुछ कदम अॻिते चुरिया तो भाई मर्दाना जी पुछण लगा, पातशाह तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ग़लति कई आहे, मुंहिंजे मन में शंका थी थिए, मूंखे पुछणी आहे। मर्दाना पुछी वठ। पातशाह जिते इज्जत भी न थी, जिते लंगर भी न मिलियो, उन्हनि खे तव्हां चयो जुड़े रहो, और जिते असांजे प्यार ने एतरी सेवा कई उन्हनि खे चयो बिछड़ जाओ। गुरु नानक देव पातशाह मुस्कुराइण लगा, मर्दाना केतरा साल थिया न असां गॾु रहे, तो को भी समझो कोने। पातशाह न समझो आ तो तव्हां समझाए वठो। गुरु नानक देव पातशाह खिली करे चवण लगा, मर्दाना जे इज्जत न कई हुननि खे तॾहिं असीं चयोसीं जुड़े रहो, जे अगर उन्हीं शहर वारा ॿिए शहरनि में वञी करे वसन तो ॿियनि खे भी पाण जहिड़ो बेरुखो करे छॾनि, ॿियनि खे भी पाण जहिड़ो बेरुखो करे छॾनि। और जिते असांखे इज्जत मिली, जिते लंगर मिलियो, हुननि खे असीं तॾहिं चयोसीं बिछड़ जाओ, जे उहे जाॾे भी वेंदा न संगत जोड़दा, और जे इज्जत न ॾिनी उहे जाॾे वेंदा संगत खे तोड़दा। तो गुरु नानक देव पातशाह शुरू खां इहो ई हलायो आहे कि संगत जोड़नी आहे, संगत किथे तुड़ी न वञे।